अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वालेकार आऊं यहाँ सायरा सुन लो आऊं यहाँ पेरिया गुल। सबका पेरी का नजर हेडलाइन पे। वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी जी ईरान जे पहिरीं वज़ीर अब्बास इराक़ी सां मुलाक़ात। अमरीका सां ॻाल्हियुनि ऐं बतरफ़ी लाॻापनि समेत अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नकवी जी तेहरान में ईरानी सदर समेत आला फ़ौजी क़यादत सां बि मुलाक़ातूं। ईरानी अमरीका विच में ॻाल्हियुनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। सदर वज़ीर आज़म चयो आहे त पाक चीन दोस्ती खिते में अमन इस्तेकाम ऐं तरक़ी जो अहम बुनियाद आहे। बदलजंदड़ इलाइक़ाई ऐं आलमी हालतनि बावजूद ॿिन्हिनि मुल्कनि हमेशह यकजहती जो मुज़ाहिरो कयो आहे। पाक चीन सिफ़ारती दोस्ती जा 75 साल मुकमल थियण ते पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जी समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ चीन जी हिमायत खे साराहियूं था। टेक्नोलॉजी, ज़राअत ऐं ग्रीन एनर्जी में ताउन वधाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तानी चीन लाइ तमामु इज़त, एहतराम ऐं दिली मोहबत जो जज़्बो रखनि था। ॿिन्हिनि मुल्कनि जा लाॻापा गॾियल एतमाद, दोस्ती ऐं ताउन जो रोशन मिसाल आहिनि। पाकिस्तान में ॿिनि ॾहाकनि खां पोइ समुंड मां तेल ऐं गैस जी ॻोल्हा ॿीहर शुरू। कंपनियुनि सां प्रोडक्शन शेयरिंग मुआहिदो, एक्सप्लोरेशन लाइसेंस जारी। शुरूआती सीड़पकारी $8 करोड़ 20 लख आहे। मजमूई सीड़पकारी $1 अरब ताईं पहुचण जी उमीद। इंडस ऐं मकरान सामूंडी पट्टी में ब्लॉक अलॉट कया विया। पेट्रोलियम वारे वज़ीर चयो आहे त मुआहिदा हुकूमत जी तवनाई पॉलिसी जो तारीख़ी कामयाबी आहे। सिंध काबीना आला तालीम ऐं फनी तरबियत समेत 4 समरियूं मंज़ूर करे वरितियूं। सखर में 2 वॾियुनि मनसूबनि लाइ $8 करोड़ जारी करण समेत तरक़ियाती ऐं फलाही मंसूबनि जी मंज़ूरी। वॾे वज़ीर सैयद बरात अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स डिपार्टमेंट तरफ़ां कानूनी ऐं इंतज़ामिया सुधारा पेश। 4 तरमीमी बिल हतमी मंज़ूरी लाइ सूबाई असेंबली ॾांहुं माणिया विया। ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जे अहम समरी बि काबीना मां मंज़ूर। वज़ीर आला सिंध यूनिवर्सिटी बोर्ड जो कम 3 महीननि में मुकमल करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर सैयद बरात अली शाह चयो आहे त कराची जे वॾनि रोडनि जी बहाली लाइ फौरी तौर क़दम खंया वञनि। उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन इंतहाई घुर्बल दहशतगर्द समेत 4 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस जे इॻुजे मालूमात जे बुनियाद ते स्पैन वाम वारे इलाइक़े कार्रवाई। 30 लख इनाम रखियल दहशतगर्द उमर उर्फ जान मीर समेत 4 ख़ारजी मारिजी विया। दहशतगर्द उमर उर्फ जान मीर फोर्सिस ऐं शहरियुनि मथां हमलनि में मास्टर माइंड हो। पखो शहर में प्यार जो पढ़ने जे तकरार तां सहाफ़ी जा 2 नौजवान भाइर क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में मुज़म्मिल मेयो ऐं पुलिस एहलकार नदीम मेयो ज़ख़्मी। अस्पताल में तड़पी फौत। मक़तूल भाइरनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। वाक़े बाद इलाइक़े में छिकताइण वारी सूरत-ए-हाल। टंडो गुलाम हैदर में जवाबदार नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। फाज़िल टाउन वारे इलाइक़े में माल जे वाड़े ते जवाबदारनि जो हमलो। फायरिंग में शाहनवाज़ लगारी मारिजी वियो। वाक़े बाद जवाबदार फरार। मक़तूल नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। घोसपुर में वापारी जे घर मां लखे रुपयनि जो धाड़ो। मुखी पाड़े में हथियारबंदनि वापारी वसन हाल जे घर में घिड़ी भातियुनि खे अर्गमाल बणाए वरितो। मज़ामत ते घर धणी पिस्टल जा भट हणी ज़ख़्मी। हथियारबंदनि 20 लख रुपया रोक ऐं सोना ज़ेवर फुर करे फरार थी विया। इस्लाम कोट में गुर्बत खां तंग अची औरत धीउ समेत खूह में टिपो ॾेई आपघात करे छॾियो। 28 वरियनि जी मुस्मात आशकान ज़ाल परवेज़ पंहिंजे 8 वरियनि जी न्याणी फ़ाइज़ा सां गॾु खूह में टिपो ॾेई ज़िंदगी जो अंत आंदो। पुलिस खूह मां लाश कढराए अस्पताल मुंतक़िल कराया। औरत ऐं नींगरी जो लाश घर पहुचण ते कोहराम। दादू जे मरखपुर वारे इलाइक़े में नौजवान अब्दुल कयूम कंपराणी गुर्बत सबब फाओ खाई आपघात करे छॾियो। झोक शरीफ में नारी के कत्ल कंदड़ मुड़स ऐं सस खे उमर कैद जी सज़ा। सिजावल सेशन कोर्ट 3 साल अॻु क़त्ल थियल नारी सवेर उर्फ नेनी जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॾोह साबित थियण ते जवाबदार सूफ़ी गयूर ऐं संदसि वालदा नगीना खे जनम टी। पिरियालो भरिसां नंगरवाह में ॿुधी फौत। ॻोठ वारिस गंभीर में 6 वरियनि जो बिलाल अहमद पुट गुलाम रसूल सीलरो
फेज़ 4 में वेंझण दौरान बुधी फौत थी वियो। अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद लाश घर पहुंचाइण ते कोहराम।